हे रस्तो छॾ किथे को ॾिसी न वठे। ॾिसी वठंदा त पोइ छा कंदा? अॼु तोखे मूंखे ख़बर आ, सुभाणे सॼे ज़माने खे ख़बर पवंदी। सुणी किथे चरी त नथी आई? सच तो चए मंठार, तुझे हुस्न मूंखे हैरान करे छॾियो आ। सच ॿुधाए सुणी, बिरह जी बाह मुंहिंजे सीने खे साड़े रही आहे। तुंहिंजे हिन वासी खे जहिड़े वारनि मंठार जो मन मांगे। हाकिम खान जे हुक्म खां सवा हितां जा पखी बि पर न हूंदा आहिनि। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त बालाज वारनि जा अॾा किथे आहिनि? मूंखे काई ख़बर न आहे। तोखे सभु ख़बर आहे, पर मूंखे पक बि आहे। अरे हाकिम खान जी हवेलीअ में त गूंगा बि ॻाल्हाईंदा आहिनि, तूं त पोइ बि ज़बान वारो आहीं। ज़ुल्म जॾहिं इंतहा तक पहुचंदो आहे जरूर को मसीहा पैदा थींदो आहे। चइबो त तव्हां सभु मसीहा आहियो। अरे तव्हां जहिड़नि खे झुकाइण त शहबाज खान खे वर्ती में मिलियल आहे। तूं केतिरनि जा सर झुकाया हूंदा, पर ही गुलाम मोहम्मद तो अॻियां न झुकंदो, छो त मोहम्मद जो गुलाम सिर्फ़ कटाए थो सघे थो, पर झुकाए नथो सघे। शहबाज खान, लगे थो त हिन जे हॾड़ियुनि में कुझु रॾी ज़्यादा आहे ऐं ही ईअं कोन ॿुधाईंदो। वठी वञोसि ऐं हिन जे हॾड़ियुनि जो वञी सुरमो बणायो, सुरमो। गुलाम अहमद, दिमाग जाए ते आयो या न? गुलाम अहमद कॾहिं बि ज़ुल्म ऐं ॾाढ जाबिर जो साथ न ॾिनो आहे। तव्हां जहिड़ा वॾेरा ऐं बालाज खान वारा मुंहिंजी नज़र में सभु हिक जहिड़ा आहिनि। जंहिंखे मुंहिंजे वस में न आहे त मां माफ़ कयां उनखे। तूं छा माफ़ कंदे? तोखे त मां उहा इबरतनाक सज़ा ॾींदुसि जेका अखियुनि सां के ॾिसंदी उहा ढुकियल हूंदी। हर उहो हथ जेको असां न वधंदो उहो सिरका कटे धार करे छॾींदुसि, कटे धार करे छॾींदुसि। गुलाम अहमद, गुलाम अहमद, चाचा खबर ॿुधी अथव?
वरिया में बालाजी वारनि में दू बदू मुक़ाबिलो थियो आहे ऐं वरिया में भाउ जाबिर सो बि चाचा मरी वियो आहे ऐं चाचा बालाज बि ज़ख़्मी थी पियो आहे। आओ बाबा इन ॿिन्हिनि धुरनि तर तपाए छॾियो आहे। मूं इहो बि ॿुधो आहे त हाकिम बालाज वारनि ते कावड़जी पियो आहे। त पोइ चाचा आओ पुट ईअं न थिए त सुकनि जे वध में सावा बि सड़ी वञनि। छा मतिलब चाचा मूं कुझु सम्झो कोन। आओ पुट मुंहिंजो इहो मतिलबु आहे त बालाज वारा मुंहिंजा सौट आहिनि। किथे वॾेरो हाकिम उन्हनि जी आवत में असां सां न ज़ुल्म करे नुक़सान पहुचाईंदो। छा एॾी वॾी अंधरनगरी आहे छा जो हाकिम खान असां सां एॾी बेवाजबी कंदो। आस्ते पुट आस्ते ॿुधो कोन थी त कंधनि खे बि कन हूंदा आहिनि। ॿुधी वठंदा छा कंदा। अरे अबा तूं मुंहिंजी सम्झ खां ज़ोर आहीं। उथ त हलूं अॻे देरि थी वई आहे। मुंहिंजो नालो परवानो आहे साईं, परवानो। पैसे ख़ातिर सभु कमु कंदो आहियां। पैसो जेतिरो चवंदे तोखे मिलंदो परवाना। जे तरह जा सभु ॾोहारी मरनि या गिरफ़्तार थियनि। ईअं ई थींदो साहिब, पर पैसे जी परवाह न कर परवाना, तोखे पंहिंजो हक़ मिली वेंदो। तव्हां साईं परवाने खे पैसे जो पाणी ॾियो, पोइ ॾिस कीअं फसुल थियनि था, पोखा थियनि थियूं। ठीकु आहे साईं, ठीकु। छाते तो खुशी थी पियो टिड़ी एक वाच ओले वजे थी ते बी ओबर। अरे मुझू वाचू टिलंदियूं तां बिनी जो दिलियूं सारंदियूं। अरे जुमा अरे बंगाल ये तो करे जो क्षमा वरी तुंहिंजी थी वई हुजे। अरे क्षमा त हुअं ई मुंहिंजी आ, पर हाणे परे हूंदी न त बि मुंहिंजी हूंदी। पुछ चो हाणे मूंखे क्षमा सां ॻाल्हाइण जे लाइ मोबाइल मिली वई आहे। अरे ये कर मोबाइल सुमर या मोबाइल मावारी नहीं। हलो रे तारे वडन में मोबाइल उधारियो। मोबाइल मूं लधी आहे मुंहिंजी आहे। इन जे करे अॼु मूं फ़ैसिलो कयो आहे त मां पंहिंजी क्षमा सां मोबाइल ते ॻाल्हाईंदुसि। हेलो हेलो क्षमा। हाँ मां तुझे जुमो क्षमा मूंसां थोरो ॻाल्हाए न। मुंहिंजो नालो बालाज खान आहे। फारिल बालाज खान। ही मोबाइल तुंहिंजी आहे न। भाऊ अची वठो ॻाल्हाए अदी न जो ॻाल्हाइसि। हेलो मुझी सुड़ी शबा मुझी प्यारी प्यारी वा छड को तुंहिंजो मौत मुक़दर बणिजी वियो आहे। मुझी ना है पा मत बात तू। हेलो हेलो मुझी शबा अब मां सुमर जो ॻाल्हायां। लगे थो तव्हां समूरनि जो मौत वज़ीर मोबाइल ख़ातिर थींदो। तव्हां जा टुकर टुकर करे कुतनि खे खाईंदुसि। छो त मुंहिंजो नालो बालाज खान। अरे बाबा अरे मोबाइल न बाबा ये बात जो मौत है मौत। अरे हाणे छा थींदो मूंखे त लॻे थो मां राति जो सां हाणे मरंदुसि। हाणे मरां थो। जुबा सुवर पंहिंजो मौत हिन मोबाइल में आ। हिन खे छो न हली गॾिजी करे साड़ियूं त पंहिंजे मौत को छुटकारो मिले। अरे हे मैं मैया तो तब जो है ना।
हाँ जवान बोलो राम नाम सत्य है 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 अरे देखते देखो तू काम कर तू का करने मानचिस आए जावा ठीक है आए 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 अरे वारो कर